बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिते हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 146 पार्ट असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु हिन सिलसिले जो पार्ट नंबर 147 तव्हांजे साम्हूं किसो असांजो साॻियो हले पियो, अर्धशेर ऐं हयातुन नफ़ूस जो। दोस्तो, कल्ह के किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त ग़ुलाम ॿिन्ही खे ॾिठो वञी बादशाह खे ॿुधायूं। अचूं था किसे ते, बक़ाया ॾे नथा हलूं। जिन दोस्तनि ॿुधो हूंदो, जिन नाहे ॿुधो त उहे गुज़िरियल किसे खे ॿुधनि त जीअं तसलसल सां उन्हनि खे किसो सम्झ में अचे। त बादशाह खे जो ॿुधाई अची त बादशाह ॾाढो कावड़ियो पंहिंजे धीउ ते। बादशाह खे वरी कावड़ लॻी त या त अहिड़ी आहे जो कंहिं मर्द जो नालो वठणु गवारा न पई करे, कंहिं सां शादी करण लाइ तयारु न। हिन जे करे मां केतिरनि बादशाहनि सां दुश्मनियूं कयूं ऐं अॼु हीअ हिन जा हे कम आहिनि। बादशाह हुननि खे चयो उन ई ग़ुलाम खे त ॿिया पाण सां गॾु वठी वञ, ऐं जीअं तख़्त ते उहो सुता पिया आहिनि, जेका ॻाल्हि तूं करीं थो, तख़्त समेत उन्हनि खे खयूं अचु। पर इहो आहे त हुनजे मथां जेको परदो पियल आहे उहो लाहिजां न, उहो ढकियल हुजे। उहो ग़ुलाम पंहिंजे साथियुनि सां गॾु बादशाह जो हुकुम थियो, वियो हुते। साॻियो हुननि जे कमरे में जो आयो, ॾिसे त हयात नफ़ूस बीठी आहे, रोए थी पई। शहज़ादे जो हाल बि हो, उहो बि रोए थो। ग़ुलामनि खे बादशाह जो हुकुम हुयो, इंतज़ार जी त का ॻाल्हि हुई कान। सिधो वञी शहज़ादे खे चवनि त जीअं सवेल तूं तख़्त ते सुतो पिए ईअं सुम्ही पए, ऐं शहज़ादी खे चवनि त तूं बि जीअं सुती पई ईअं सुम्ही पए। शहज़ादो बि सम्झी वियो, शहज़ादी बि सम्झी वई त असां हेसि ताईं जेको लिक छप में पिया मिलूं, अॼु असांजो हो राज़ आउट थी वियो। राज़ आउट त थी वियो, पर बादशाह खे ख़बर पई, छो जो बादशाह जा माण्हू आहे, माना बादशाह खे बि ख़बर पइजी। शहज़ादी ड्रिॼे पई त बाबे खे जो ख़बर पई आहे त हाणे बाबो अलाए छा कंदो। पर हाणे लिकण भॼण जी बि का राह हुई कान। शहज़ादे खे चयईं त भला हाणे क़िस्मत ते था छॾियऊं, जीअं हे चवनि था तीअं था। हे ॿई तख़्त ते सुम्ही पिया, मथां परदो ॾिनल हुजे। ग़ुलामनि उन्हनि हिननि ॿिन्ही खे तख़्त समेत खणी, तख़्त समेत खणी ग़ुलामनि जो टोलो हिननि जे तख़्त खे खणी ऐं बादशाह वटि खणी आयो। बादशाह जे साम्हूं अची तख़्त रखियुनि। बादशाह अॻिते वधी ऐं चादर लाथी। बादशाह जीअं चादर लाथी त शहज़ादी उथी वेठी। बादशाह धीउ ॾे ॾिठो, कावड़ में। बादशाह जी दिलि चयो त जेकर इन तलवार सां हिन जी मुंडी ते चट करे छॾियो। बादशाह हिन ॾे जीअं कावड़ मां निहारे पियो त शहज़ादो उथियो, अर्धशेर उथियो। बादशाह खे वञी भाकुर पातई तकड़ में। बादशाह खे चई त बादशाह सलामत, हिन जो को ॾोह न आहे, तव्हां हिन ते नाराज़ न थियो, हिन खे खां नफ़रत न कयो, हिन खे का सज़ा न ॾियो। जे ॾोह आहे, गुनाह आहे त इहो मां कयो आहे, हिन जो को बि ॾोह न आहे। हिन जी मर्ज़ी हिन में जेका हिसा शामिल न आहे, छो जो हिन खे सुझे पियो त हुन त ईअं सम्झो बेवस थी ॼण हिन सां मिली। सो जेकॾहिं सज़ा ॾियण था चाहियो त तव्हां भले मूंखे क़तलु कयो, बाक़ी शहज़ादीअ जो जेको आहे त इन में को अमल दख़ल न आहे। बादशाह वरी हीअं शहज़ादे ॾे मोहड़ करे ऐं कावड़ मां तलवार ते बि हथु हुजेसि त शहज़ादी तकड़ में उथी बादशाह जे पेरनि ते किरी पई। पेरनि ते किरी ऐं रोअंदे बादशाह खे चयईं त बाबा, मूंखे तव्हां भले क़तलु कयो, पर हिन खे न मारियो। बाबा, सज़ा ॾियणी अथव त तव्हां मूंखे ॾियो, तव्हांजी गुनहगार, तव्हांजी नाफ़रमान मां आहियां, तव्हां सज़ा ॾियो त मूंखे ॾियो, हिन खे तव्हां क़तलु न कयो। छो जो ही अथव
मलक आज़म जो पुटु बादशाह खे यादि आयो त जंहिं संग जी घुर कई, जंहिंजी तमामु वॾी बादशाही आहे, त इहो त माना सम्झो त ॼण वॾो हिकिड़ो हुकूमतुनि जी जंग थी। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां सज़ा ॾियणु था चाहियो त तव्हां सज़ा मूंखे ॾियो, बाक़ी हिन खे तव्हां न मारियो। बादशाह धीउ जी ॻाल्हि ॿुधी ऐं वज़ीर ॾिठो, वॾे वज़ीर खे चई त वज़ीर ॾे ख़बर, मुंहिंजो अकुलु त कमु कोन थो करे, हिन महिल मां गुस्से में आहियां, कावड़ में आहियां, जज़्बात में आहियां, तूं मूंखे सलाह ॾे, तुंहिंजी छा राय आहे? वज़ीर चयो त साईं जेको बि हिन महिल हिन हालतुनि में मुसीबत में फाथो आहे न, उहो कूड़ ॻाल्हाइण ते मजबूर आहे। उनजी सज़ा इहा आहे त पहिरियों हिननि खे ॾियो तकलीफ़, पोइ भले तव्हां हिननि जी खे जलाद जे हवाले कयो। बादशाह जलाद खे घुरायो, जलाद अची पहुतो। बादशाह चयो त हिन हरामज़ादे खे पकड़ियो, छो जो कीअं बि हुयसि पर हूअ त धीउ हुअसि न, तोड़े धीउ इहो चएसि बि, पर बादशाह चयो त हिन खे पकड़ियो, हिन जी मुंडी ख़तमु कयो, कटियो। ऐं उन खां पोइ हिन छोकिरीअ धीउ जे नाले चई त हिन छोकिरीअ जी, ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हिननि ॿिन्ही खे वठी वञो, ॿिन्ही जे बारे में वरी मूंखां न पुछिजो, ईअं सम्झो मुंहिंजो आख़िरी फाइनल हुकुम अथव। मता चयो त बादशाह मता जे फ़ैसिले तां हटे या मता का फ़ैसिले में नरमी करे, मुंहिंजे तरफ़ां इहो फाइनल हुकुम अथव, वञो हिननि ॿिन्ही खे वठी वञो, पहिरियों हिन खे मारियो, इन खां पोइ हिन छोकिरी खे मारियो। जलाद छोकिरीअ खे हीअं पुठीअ खां हीअं हथु रखी ऐं जीअं अॻिते धिकबो आहे ईअं बादशाह ॾिसी थो, छा बि हुजे पर बादशाह जो त हिकिड़ो नौकर हो, कीअं बि हुई पर बादशाह जी त धीअ ई, बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी त हिकिड़ो ख़सीस माण्हू थी मुंहिंजे धीउ खे हथु रखियो अथई। बादशाह दाह कई ऐं बादशाह जे हथ में का ईअं शइ हुई, बादशाह हुआ, ज़ोर सां हुनखे जलाद खे हई। बादशाह ज़ोर सां हुनखे हणी, हुनखे चई त मां इन ते कोन कावड़ियो आहियां, पर मां कावड़ियो इन ते आहियां त तूं हिन सां नरमीअ सां पेश थो अची। हिन खे वारनि खां पकिड़, वारनि खां पकिड़े गिहले वठी वञे त जीअं गिहली सॼी हीअ मुंहुं भर किरे। माना बादशाह खे सफ़ा नफ़रत वेही वई, जीअं को टाइम अॻु हिन छोकिरीअ खे नफ़रत हुई मर्दनि खां, अॼु हिन जे इन अमल जे करे बादशाह खे धीउ सां एॾी नफ़रत थी वई जो हुन पुठीअ ते हथु रखियुसि ऐं ईअं धिको जीअं ॾिबो आहे कंहिंखे माण्हू अॻिते वठे, त बादशाह खे ॼण उन ते बि इहा थी त हे मुंहिंजी धीउ सम्झी ऐं हिन सां इहो नरमीअ सां पेश थो अचे, न हिन खे वारनि खां वठी गेले, पर ईअं गेलींसि जो हीअ मुंहुं भर किरे, ईअं गेलींसि जो हीअ मुंहुं भर किरे। जलाद खे जो हुकुम थियो, जलाद वारनि खां शहज़ादी खे पकिड़े ऐं जीअं जो सट ॾिनी त शहज़ादी वञी मुंहुं भर हेठि किरी, मुंहुं भर हेठि किरी, पर जलाद इहो ख़्यालु न कयो, वारनि उतां ई हिनखे वारनि खां ॻेलींदो ऐं वठी, ऐं हेॾा हिन शहज़ादे खे बि वारनि खां पकिड़े ऐं ॻेलींदा हे वठी। तव्हां त हिननि खे वठी जिते मुजरिमनि जा सिर कलम थींदा आहिनि उते वठी आया हिन ॿिन्ही। जेॾी महिल उते पहुता त शहज़ादे जे जेका शहज़ादे खे ख़मीस पातल हुई उन महिल त शाही हुअसि, पर हे जो गिहलियो सेलियो हे त ईअं सम्झ त बबूत थी वियो। जलाद छा कयो जो हिन जी जेका उहा ख़मीस हुई उन ख़मीस खे सट ॾेई फाड़ी, उन मां हिकिड़ी पटी फाड़ी
पटीअ वांगुरु कपिड़ो फाड़े हुनजे खमीस में उहो फाड़े ऐं हिन जे मुंहं ते पटी ॿधई। मुंहं ते पटी ॿधी ऐं तलवार कढे। तलवार बि ॾाढी तेज़ हुई, चमके पई, बाक़ाइदी ॿरे पई तलवार। माना जलादारी जेका तलवार हूंदी आहे उहा सिर्फ़ु इन कम लाइ हूंदी आहे त माण्हू जी मुंडी कटिजे, बसि। जंग लाइ या ॿिए कंहिं लाइ उहा तलवार न हूंदी आहे। सो उहा तलवार कढियईं, ॾाढी तलवार तेज़ हुजे। शहज़ादी खे धिको ॾेई पोइ कई, छो जो बादशाह जो चवणो त पहिरियों हिन खे मारिजो, इन खां पोइ छोकिरीअ खे मारिजो। हिन छोकिरीअ खे धिको ॾेई ऐं पोइ कई त मता हीअ गांह करे या मता मूंखे हिन जी सिफारिश करे। आहे त पाण बि हिन महिल मुजरिम, पर बादशाह जी धीउ आहे, मता हिन जी सिफारिश करे। हुनखे पोइ करे ऐं हीअं तलवार जीअं लहराइबी आहे, हीअं ओलारबी आहे, ईअं 3 दफ़ा हिन तलवार हलाई। हिननि सां जेका हीअ हेॾी थिए पई, बादशाह जी धीअ हुई ऐं हू बि जहिड़ो तहिड़ो कोन हो। ऐं जहिड़ी हिननि सां हिन महिल जलादनि ऐं सिपाहियुनि जहिड़ी कंडीशन में हिननि खे गिहले वारनि खां वठी हिननि जा कपिड़ा फाड़े ऐं हिन महिल मारण जी पिया कनि, त उहे जेके ॿिया हुआ उन्हनि खे ॾाढो ॾुख पियो थिए। उहे रोअनि पिया, दिलि में पिया चवनि त जेकॾहिं को अहिड़ो हुजे जेको बादशाह खे हिन फ़ैसिले खां बादशाह खे हटाए, हिननि जी इहा मौत जी सज़ा जेका आहे उहा बादशाह जेकर हिननि जी रद्द करे। जलाद हीअं 3 दफ़ा तलवार ओलारे ऐं जलाद हीअं तलवार हाणे हीअं उभी करे ऐं हाणे हिन जी मुंडी ते जीअं हणे पियो त हीअं मिटी दुधड़ू थी, पर दुधड़ बाक़ाइदे हीअं पखिड़िजी वई चारई पासा। चारई पासा दुधड़ वधी पखिड़िजी वई। हाणे इहो छा हो जो हे शहज़ादो तव्हांखे ॿुधायोसीं पहिरीं क़िस्त में त हिन जे पीउ इन ई शहज़ादीअ जो संग घुरियो हो बादशाह खां। ऐं उन्हनि ॾींहंनि में शहज़ादी खे मर्दनि खां नफ़रत हूंदी, जंहिंजे करे बादशाह हिन जी माइटी क़बूल न कई। ऐं बादशाह हिन शहज़ादे जो जेको पीउ हुयो मलक आज़म, उन जंग जी तयारी कई त हे ख़सीस बादशाह थी ऐं मूंखे माइटीअ जो जवाबु ॾिनो अथई, मां जंग थो कयां। जंहिं ते इन अर्धशेर शहज़ादे पीउ खे जंग खां बि झलियो हो त बेगुनाह माण्हू मरंदा, तंहिंखां बहितर इहो आहे त तव्हां इन खां पोइ ते हटो। मां पाण वापारीअ जे ताजिर जी हैसियत सां वञा थो उते ऐं मां कोशिशि कंदुसि त मां शहज़ादीअ जे दिलि मां इहा नफ़रत बि कढां ऐं शहज़ादीअ सां शादी बि कयां। पर हाणे हिनखे टाइम चङो लॻी वियो, टाइम चङो लॻी वियो, टाइम जो हिनखे चङो लॻी वियो हो। ऐं इहा बि ख़बर हसे वियो ओॾह आहे। हिनखे बि इहो अकेलो पुटु हुयो त नेठि बादशाह इंतज़ारु कंदे कंदे बादशाह हिकिड़ो वॾो लश्कर तयारु कयो, छो जो अॻ में त जंग लाइ ते वञे पियो, इहो बि हिनखे अर्धशेर झलियो। हाणे जो घणो टाइम थी वियो त हिनखे खुटको थियो त भेण अलाए मुंहिंजे पुट सां छा हाल थियो, अलाए को पकिड़िजी पियो, अलाए छा हाल थियुसि। सो वॾो लश्कर तयारु करे ऐं निकितो पुट जे लाइ। उहो बची इन टाइम ते इन मुल्क में पहुतो। वॾो लश्कर हुयो, धूड़ थी जो या दुधड़ जो उॾामी सॼो महल भर पासे में हे जलाद जिते करे पियो, एसि ताईं इहा दुधड़। त बादशाह जेको हुयो हिन छोकिरी जो पीउ बादशाह अब्दुल कादिर, उन जो इहा दुधड़ ॾिठी, पुछा कई त ख़ैर त आहे, छाजी आहे दुधड़ जो ॾींहं जो ॼण राति थी वई आहे। त वॾो वज़ीर जंहिं सलाह ॾिनी हुअसि त हिननि खे तकलीफ़ूं ॾेई ऐं पोइ मारजां, जलाद जे हवाले कजां, उहो उथियो त भला हाल हवाल वठां त हीअ दुधड़ छाजी आहे।
उन जो ॿाहिरि निकितो ॾिठई त माण्हू आहिनि पर माकड़ वांगुरु आहिनि, जिन खे ॻणी बि नथो सघिजे, ॻाणी टोई न उनजो मुमकिन न आहे। माना वॾी फ़ौज आहे, शहर जे ॿाहिरां शहर ताईं सॼो फ़ौज सां मैदान भरियल आहे। मोटियो अची बादशाह सां ॻाल्हि कई त सिंह ॿिहारे मुल्क जी फ़ौज आहे, पर वॾी फ़ौज आहे, वॾी फ़ौज आहे। शहर जे ॿाहिरां शहर में ॿाहिरि जबलनि ताईं रुगो फ़ौज ई फ़ौज, वॾी फ़ौज। बादशाह चयसि जे ॿाहिरीं फ़ौज आहे, हेॾो लश्कर आयो आहे त इन जी पुछा कर त किथां जो लश्कर आयो आहे ऐं असांजे मुल्क में छो आयो आहे, कंहिंजी अॻुवाणी में आयो आहे, किथां जो आहे, केरु आहे हिननि जो सरदार। जेकॾहिं को दोस्त आहे त उनखे मुंहिंजा सलाम चयो ऐं उन खां पुछो त छो आया आहिनि। जेकॾहिं का ज़रूरत अथनि त असां उन्हनि जी ज़रूरत पूरी कंदासीं। जेकॾहिं कंहिं ॿिए पासे वञनि था, जेकॾहिं कंहिं ॿिए पासे वञनि था जंग ते, त बि असांजे मुल्क में आया आहिनि, असां उन्हनि जी मदद कंदासीं। छो जो लश्कर वॾो आहे, इन्हनि सां जज़्बात बि नाहे करणी, खौंस बि नाहे करणी। जेॾी तूं ॻाल्हि थो करी त माना असांजो मुल्क त इन्हनि सां मुक़ाबिलो करे न सघंदा। वज़ीर निकितो, लश्कर में आयो, हलंदे 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 ॾिसे पियो तंबू लॻल हुजनि, खीमा लॻल हुजनि, के अमीरनि जा, के वज़ीरनि जा, के सरदारनि जा। आख़िर बादशाह जो जेको तंबू हुयो हे अॼु उते पिया, उते जो आयो त हिन ॾिठो त वॾो को बादशाह हुआ। बादशाह जा जेके दरबारी हुआ, बादशाह जे तंबूअ में वेठल अमीर वज़ीर, उन्हनि जो हिन खे ॾिठो त उन्हनि चयसि त झुकी सलाम कर। वज़ीर झुकी ऐं बादशाह खे सलाम कयो। वरी ॿीहर चयईंसि, वज़ीर ईअं कयो। वरी टीहर चयईंसि, वज़ीर ईअं कयो। वज़ीर ते हैबत चढ़ी वई। हेॾो लश्कर, वज़ीर ते हैबत चढ़ी वई। वज़ीर बेहोश थी किरी। हिन खे होश में आंदनि। बादशाह पुछियुसि, हा, हिन पाण बादशाह खां पुछियो। बादशाह खे चयईं त ए नेक बादशाह, रब साईं तोखे ऐं तुंहिंजी सल्तनत खे हमेशह आबाद रखे, तुंहिंजी हुकूमत खे अञा वधाए, तुंहिंजी इज़त अञा वधे। असांजे बादशाह अब्दुल कादिर तोखे सलाम ॾिना आहिनि। हे जेको मां झुकी तव्हांखे सलाम कयो आहे, ईअं सम्झो त इहो मां बादशाह जे पारां कयो आहे। बादशाह सलामत पुछण थो चाहे त तव्हां कहिड़े इरादे सां आया हो। अगरि जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए बादशाह खां बदिलो वठण लाइ निकिता आहियो त असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हांखे का ज़रूरत आहे त असां उहा बि तव्हांजी पूरी कंदासीं। मतिलबु असां हर तरह हाज़ुर आहियूं। बादशाह चयसि त ए पैगाम्बर, यानी जेको तूं पैगाम खणी आयो आहे, पंहिंजे बादशाह खे वञी चयो त मलक आज़म जो हिकु पुटु आहे जेको चङे टाइम खां गाइबु आहे। उनजी का ख़बर चार, को अतो पतो नथो पए। मां निकितो आहियां उन जे ॻोल्हा में। जेकॾहिं, छो जो उहो आयो हिन शहर में, हिन शहर में आहे त मां उनखे वठी वेंदुमि। ऐं मुंहिंजे पुट खे जेकॾहिं कुझु बि थियो, मुंहिंजे पुट खे जेकॾहिं कुझु बि थियो
त मां तव्हांजो मुल्क सॼो तबाह करे वेंदुसि, सामान लुटींदोसांव, मिल्कियत लुटींदोसांव, तव्हांजा मर्द जेके आहिनि उन्हनि सभिनी खे क़ैद कंदुसि, औरतुनि खे बानियूं बणाईंदुसि। इन खां अॻु जो तव्हांजे बादशाह ते ऐं तव्हांजे मुल्क ते इहा बला नाज़िल थिए, वञु पंहिंजी बादशाह खे चयो। वज़ीर जीअं हलणु लॻो त वरी वज़ीर खे चइनि त झुकी सलाम कर। झुकी सलाम कई, चइनिसि वरी झुकी सलाम कर, झुकी सलाम कई, वरी चइनिसि झुकी सलाम कर। 20 दफ़ा हिन खां सलाम कराइनि, झुकाए। बाक़ाइदे वज़ीर ईअं सम्झो त किरण जहिड़ो थी वियो। निकितो बादशाह वटां, परेशान हुजे, सोच में हुजे। हिन बि त सलाह ॾिनी न बादशाह खे। हेॾी बादशाह जी ताक़त, बादशाह जी फ़ौज, सोचींदो तव्हां त अची पंहिंजी बादशाह वटि पहुतो। सफ़ा रंग लथल हुजेसि, सॼो हले पियो। बादशाह जो हिन जी हालत ॾिठी त बादशाह हिन खां पुछियो त ख़ैरु त आहे? वेही हितां खिलंदो आयूं आहे त हे ईअं लॻो पियो आहे, छा थियो आहे? कंहिंजो लश्कर आहे? छा आहे? ॿुधाए। वज़ीर सॼो किसो ॿुधायसि बादशाह खे जो किसो हिन सॼो ॿुधायो त बादशाह बि परेशान थियो। यादि आहे त मूंखे धीउ चयो त मूंखे भले मार, पर हिन खे न माराइजांइ, हिन खे न माराइजांइ। हिन खे जे माराई त हे थी मलक आज़म जो पुटु, ऐं पोइ ॾाढो कमु ख़राबु थींदो। बादशाह बि हुन महिल कावड़ में त फ़ैसिलो ॾेई वेठो ऐं हुननि खे चई त मुंहिंजो आख़िरी हुकुम अथव। वज़ीर चयोसि हे उहो ई त छोकिरो आहे जंहिंजे क़तलु करण जो तव्हां हुकुम ॾिनो, पर हाणे ॾिसूं अलाह ख़ैरु करे त क़तलु न थियो हुजे। जेकॾहिं क़तलु थी वियो त हिन जो पीउ जेको हेॾे तयारीअ सां आयो आहे, आयो ई सिर्फ़ु इन लाइ, हीअ त असांजो मुल्क ई तबाह करे छॾियो। बादशाह चयसि त तो ई त मूंखे इहा राय ॾिनी, मां तोखां राय पुछी, तो ई त मूंखे राय ॾिनी। हाणे बादशाह जा बि ईअं सम्झो त वई सर डरा थी विया, होश कता थी विया। हिन खे चई त वञु जलाद खे ॾिस, ईअं न थिए त हुनखे मारे छॾियो हुजे। वज़ीर उन महिल ई माण्हू मोकिलिया जलाद ॾे, जलाद खे तकड़ में वठी आया। जलाद अची बादशाह वटि पहुतो। साईं तव्हां हुकुम कयो, तव्हांजे हुकुम मूजिबि मां नौजवान जो सिर कलम करे छॾियो। बादशाह चयसि जेकॾहिं इहो सचु निकितो त मां तुंहिंजी मुंडी कटाईंदुसि। जलाद चयो साईं मूं ते छो था ॾमिरजो, तव्हां पाण ई त हुकुम कयो त मूंखां ॿीहर न पुछिजां, मुंहिंजो आख़िरी हुकुम इहो आहे, मूंखां ॿीहर न पुछियो जो ऐं इन खे वञी क़तलु कयो। बादशाह चयो त बेवकूफ़, मां त उन महिल हुयुसि कावड़ में, मां थो चवां त मरण खां अॻु सचु ॻाल्हाए, न त मां तोखे माराईंदुसि। जलाद चयसि साईं जहिड़ो आहे, तव्हां परेशान न थियो, जहिड़ो छो जो मां बि सम्झो त तव्हां कावड़ में आहियो, मां बि ॼण थोरी सदाई कई। हिन जो इहो चयो त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे चई त हिन खे वठी आहे हेॾी। जलाद वियो सो वञी हुनजी पटी बि लाथई, जेको पहिरियों हिनखे वारनि खां गेले वठी वियो, हाणे ॾाढो फज़ीलत सां इज़त सां हिनखे वठी आयो। शहज़ादो जीअं बादशाह जलाद शहज़ादे खे वठी ऐं बादशाह जे जीअं साम्हूं आयो त बादशाह पंहिंजे तख़्त तां उथी बीठो। तख़्त तां उथी हेठि लही ऐं शहज़ादे जे मुंहं ते चुमी ॾियणु लॻो। हिन खे चई त भाउ मां अलाह साईं खां माफ़ी थो घुरां जो मां तोसां हीअ नाजाइज़ी कई, ऐं मां उन्हनि जे लाइ शर्मसार आहियां,
पंहिंजे पीउ सां अहिड़ी का बि शिकायत न कजांइ जंहिंसां मुंहिंजी बेइज़ती थिए। मूंखां बराबरि नाजाइज़ी थी आहे, पर हाणे असांजी तूं पत रख, पंहिंजे पीउ सां अहिड़ी का बि ॻाल्हि न कजांइ। छोकिरो त बेख़बर हो, चईंसि किथे आहे मतिलबु काज़म आहे किथे? चईं त उहो तोखे ई ॻोल्हण हिते अची पातो। हाणे हिते छोकिरे खे थी आथत मिलियुसि त बाबो आयो आहे, हेॾी फ़ौज वठी अची पातो आहे ऐं बादशाह जो पियो हिन खां माफ़ियूं वठे। हिते छोकिरे पलटो खाधो। छोकिरे चयसि त मूंखे कसम आहे ख़ुदा जो, मां उन महिल ताईं हितां न उथंदुसि जेसि ताईं मां पंहिंजी ऐं तुंहिंजे धीउ जी इज़त ते जेको दाग़ु लॻो आहे, इल्ज़ाम लॻो आहे, इन खां आजो न थियां। इल्ज़ाम बि असां ते तो लॻायो आहे। तुंहिंजी धीउ हिन महिल ताईं पाक ऐं कुंवारी आहे। तूं भले ॾिस, जेकॾहिं मां कूड़ो थियां त मुंहिंजो खून तो थिए हिलाल आहे, न त मुंहिंजो ऐं पंहिंजे धीउ जे बेगुनाहीअ जो साफ़ साफ़ इक़रार कर मञ। बादशाह जवान खे छोकिरे खे भाकुर पातो, हिन खे ॾाढी इज़त सां पाण सां गॾु तख़्त ते वेहारियईं। कुझु घड़ी रखी ऐं ग़ुलामनि खे हुकुम कई त हिन खे हमाम में वठी आए, हिन खे तड़ कराए गुसल कराए। नौकर हिन खे गॾु वठी विया, वञी हमाम में हिन खे वेंचारियनि। बादशाह हिन जे लाइ शाही पोशाक अता कई, उहा हिन खे पारायनि। हिन जे मथे ते हीरनि जो ताज बादशाह ॾिनो, जेको हीरनि जो ताज हिन खे पारायनि। रेशम जो पटको ॿधुनि, जंहिं ते ॻाढ़े सोन जो कमु थियल हो ऐं पासनि खां मोती ऐं हीरा जवाहर उहे लड़कनि पिया। इहो सॼो करे बादशाह हिकिड़ो पंहिंजो ख़ासि घोड़ो घुरायो, उन ते इन अर्धशेर खे घोड़े ते सुवार करे, उन घोड़े खे ज़ैनूं बि सोन जूं, हिन खे वेहारे बादशाह पंहिंजे मुल्क जा जेके वॾा रईस हुया, अमीर हुया, चङा भला माण्हू हुया, उन्हनि खे बादशाह हुकुम कयो त तव्हां पंधु हे घोड़े ते, तव्हां पंधु जुलूस जी शिकिल में हिन खे वठी हिन खे पंहिंजे पीउ वटि पहुचाए। हुननि खे इहो हुकुम करे बादशाह शहज़ादे खे वरी चयो त पंहिंजे पीउ खे चइजां त मां हुन जे हुकुम जो ताबियो आहियां, हर ॻाल्हि में जीअं चवंदो मां कंदुसि। हिन चयो त हा, मां बि बाबे खे इहो चवंदुसि। हे बादशाह खां मोकिलाए वॾे जुलूस जी शिकिल में हिन जो जुलूस हलियो शहर मां अची, ॿाहिरि ते हिननि जी फ़ौज लथल ई अची पीउ सां मिलियो। पीउ जो हिन खे ॾिठो, पिणस खे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ख़ुशीअ जा, उथी पुट सां मिलियो, भाकुर पातईसि। हे जीअं आयो ईअं लश्कर में ख़ुशीअ जा नारा बुलंद थी विया, लश्कर में ख़ुशीअ जा नारा बुलंद थी विया, हुकरा थी विया लश्कर में। सभु अमीर वज़ीर जेके हुन जे लश्कर जा हुया उहे बि अची हाज़ुर थिया, बाक़ाइदे जशन थियो। शहज़ादे बादशाह जे शहर जा जेके माण्हू हुया उन्हनि खे बि जशन में शिरकत जी दावत ॾिनी, इजाज़त ॾिनी त जीअं उहे माण्हू बि ॾिसनि मुंहिंजे पीउ जो मान शान, मुंहिंजे पीउ जी ताक़त ॾिसनि।
हर को ॾिसे पियो बादशाह जी हेॾी ताक़त दबदबो ॾिसी आहिनि, अजब पियो अचेनि। तव्हां त वञी इहा ख़बर हयात नफ़ूस खे बि पई। हाणे हयात नफ़ूस खे हुनखे जो छॾनि त हयात नफ़ूस खे बि जलादनि आज़ादु करे छॾियो, छो जो ख़बर आहिनि त बादशाह जी धीउ आहे, बादशाही हुकुम आहिनि, केॾी महिल कहिड़ो वरी बादशाह जे करे करे जीअं हिन महिल कई। उहा मथे महल ते छित ते चढ़ी ऐं ॾिठई त बराबरि सॼो शहर, पर शहर खां ॿाहिरि फ़ौज, जेॾे निहार त रुॻो फ़ौज ई फ़ौज। इहो आहे त शहज़ादी हाणे नज़रबंद हुई महल में। माण्हुनि खे खुटको इहो हुयो त हाणे हो त खणी हुयो हिन जो बादशाह जो पुटु, ताक़तवर जो पुटु, उनजे करे बादशाह झको थी ऐं हुनखे आज़ादु बि कयईं इज़त सां बाक़ाइदे उनखे मोकिले। पर हीअ त धीउ अथसि पंहिंजी, सो हाणे बादशाह हिन पंहिंजे धीउ सां अलाए छा कंदो, अलाए बादशाह कहिड़ो फ़ैसिलो कंदो। थी सघे थो बादशाह हिन खे बि आज़ादु करे या क़तलु करेसि। हिन खे वरी थियो त हाणे हिन खे जो पंहिंजो पीउ मिलियो आहे, हेॾी फ़ौज समेत आयो आहे ऐं हिन खे ई हिन जो पीउ वठणु आयो आहे, त ईअं न थिए त शहज़ादो हितां ई पंहिंजे पीउ सां मिली ऐं पीउ सां गॾु हलियो वञे, मूंखे विसारे छॾे, मूंखे छॾियो हलियो वञे। ऐं बाबे खे पोइ चवण आखण वारो कोन हूंदो, बाबो ईअं न थिए त बाबो कावड़ में मूंखे क़तलु कराए थो। हिन हिकिड़ी नौकिरियाणी खे, बानीअ खे शहज़ादे ते मोकिलियो। हिन खे चई त तूं वञ इन लश्कर में, शहज़ादे खे चयो मुंहिंजा सलाम ॾेसि। उनखे चयो त मूंखे बादशाह पंहिंजे महल में नज़रबंदि करे छॾियो आहे, हाणे इहा बि ख़बर न आहे त अलाए मूंखे माफ़ु कंदो, आज़ादु कंदो, अलाए मूंखे क़तलु कराईंदो। मुंहिंजी तोखे इहा दरख़्वास्त आहे त मूंखे विसारजां न, ईअं मूंखे छॾे हलियो न वञिजां, छो जो अॼु तूं हिते मुंहिंजे पीउ खां बि ॼण वॾो माण्हू आहे, ऐं जेकॾहिं तूं को बि हुकुम जारी कंदे त कंहिंखे मजाल न थींदी, चाहे मुंहिंजो पीउ हुजे जो उनखे मञे। जेकॾहिं तूं चाहीं त मूंखे पंहिंजे पीउ खां छॾाए पाण सां गॾु वठी हलियो वञे, त ईअं सम्झो तुंहिंजो ॼण मूं ते अहसान थींदो। भला तूं जे नथो करे सघीं, तुंहिंजी दिलि न चवे त पंहिंजे पीउ खे रुॻो चइजां त उहो ई मुंहिंजे पीउ खे सिफ़ारिश करे मूंखे रुॻो आज़ादु करे, ऐं मुंहिंजे पीउ खां इहो वाइदो वठे त मूंखे का तकलीफ़ न